ज़ाते गिरामी ते प्यार ऐं मोहब्बत ऐं वॾी आवाज़ सां सलाह सोई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मेहमान मुकर्रम ऐं मेहमान गिरामी तमाम तर स्टेज ते वेठल बिलखुसूस असांजे ख़तीबनि जा सूबे जा सदर हज़रत मौलाना अब्दुल जब्बार इदरीस साहब स्टेज ते वेठल इंशाअल्लाह टाइम के वाइंड अप करे हज़रत साईं जो बयान ॿुधासीं। छो जो महफ़िल जो मोर अल्लामा राशिद ख़ालिद सुमरो साहब इंशाअल्लाह करीब स्टेज ते पहुचण वारो आहे। दोस्त जेके थकियल आहियो बाबा जे बुलंद सां चओ सुभान अल्लाह। भई तव्हां सभु थकिजी पियो छा बाबा? अञा त जलसो हाणे शुरू थियो आहे, इदरीस साहब वेठो आहे या तव्हांखे भुल थी वई? पर जेके जागो था ॿई हथ मथे खणी बाबा जे बुलंद सां चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह बा सलीम सिंधी चयो न तव्हांजो आवाज़ जेको आहे न स्टाफ ते पुॼे, पर मां अञा थोरो अॻिते खणी वञा सईदाबाद आवाज़ तव्हांजो पहुचे। बाबा जे बुलंद सां चओ सुभान अल्लाह। लाउड वारो सिंधी आहे उर्दू आहे? अब पोइ थोरो लाउड खे ठाहेसि इको बि ॾेसि बरोच आहे। अब आवाज़ वारा साफ़ खणी आवाज़ वारा साफ़ खणी आवाज़ दे हा बेस ॾेसि इज़ी कर मेक खे। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा, जे दौर अवां जे में नबी पाक हुजा, पोची करे उन दौर में हुजा त पोइ छा कयां? जॾहिं मां इहो लफ़्ज़ चवां त हिनखे ज़ाया न कजो, बाबा जे बुलंद सां चइजो सुभान अल्लाह। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा, मां कलमो पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा, मां कलमो पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा। मां कलमो पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा। मुंहिंजी आवाज़ सां मिठड़ा मुहम्मद आहे महबत दिलड़ीअ जी चाहत। मुंहिंजी आवाज़ सां मिठड़ा मुहम्मद आहे महबत दिलड़ीअ जी चाहत। यौमे हशर में साईं कजा तूं मुंहिंजी शफ़ाअत घुर्जे थी जन्नत। ओ मां 15वीं सदीअ में बिहा दीवानो आवाजो, महबूब मिठा मुस्तफ़ा परवानो आवाजो, महबूब मिठा मुस्तफ़ा परवानो आवाजो। हिन दौर में शाइर थी जीअं शेर लिखा थो, हसान जिया दौर उन्हीअ में बि लिखा, हसान जिया दौर उन्हीअ में बि लिखा। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा, मां कलमो पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा। मां कलमो पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा। घर मुंहिंजो आवाज़ पिरी पाड़े हुजे हा, शब रोज़ आवाज़ो पियो दीदार थिए हा, शब रोज़ आवाज़ो पियो दीदार थिए हा। अखिड़ियूं बिथरी मुंहिंजो पवन आई प्यारा, अखिड़ियूं बिथरी मुंहिंजो पवन आई प्यारा। हर हर मखणी नेण अवां ॾे पियो ॾिसां, हर हर मखणी नेण अवां ॾे पियो ॾिसां। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा, मां कलमो पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा। मां कलमो पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा। ओ जे ना उखणो हाथ पिरी जियो चवा, जियो चवंद पिरी जल्द मां ख़िदमत में पुॼा, जियो चवंद पिरी जल्द मां ख़िदमत में पुॼा। जे ना उखणो हाथ पिरी जियो चवा, जियो चवंद पिरी जल्द मां ख़िदमत में पुॼा। ख़िदमत में पुॼी करे पोइ छा चवां? बाबो ऐं अम्मा घोरिया महबूब अवां ता, बाबो ऐं अम्मा घोरिया
या महबूब अवाता खिदमत में ये लफ्ज़ चई अर्ज़ कया खिदमत में ये लफ्ज़ चई अर्ज़ कया जे दौर अवां जे मिन बेपाक हुजा मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा सिद्दीक़ ऐं फारूक ऐं उस्मान अली सां यारी बि रखा मसजन टोली भली सां सिद्दीक़ ऐं फारूक ऐं उस्मान अली सां यारी बि रखा मसजन टोली भली सां यारनि सां सची यारी निभाया प्यारा असहाब सां बि प्यार महबत सजिया असहाब सां बि प्यार महबत सजिया जे दौर अवां जे मिन बेपाक हुजा मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा शहजाद मथा कुर्ब जो कादिर ही करे हा मीराणी अवां जे मथा घोर थिए हा मीराणी अवां जे मथा घोर थिए हा शहजाद मथा कुर्ब जो कादिर ही करे हा मीराणी अवां जे मथा घोर थिए हा ईमान इस्लाम सचे दीन जे खातिर महबूब अवां जे मां पेरन में मरा महबूब मां अवां जे पेरन में मरा जे दौर अवां जे मिन बेपाक हुजा मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा